पर जॾहिं 2 महीननि खां पोइ उते तव्हांखे वधीक फैसिलिटीज़ हूंदियूं ऐं तव्हांखे उते असां सुठो पाणी ॾींदासीं, खाइण लाइ टक शॉप हूंदो, हर शइ अवेलेबल हूंदी। पर जॾहिं हू 2 महीननि खां पोइ वापसि आया, न उन्हनि खे रूम्स ॾिना विया, न उन्हनि खे उते पाणी ॾिनो वियो, न उन्हनि खे टक शॉप ॾिना विया, न उन्हनि खे लॉन्ड्री लाइ बॉइज़ हॉस्टल में को बि शॉप न हो, न उते मेस जो को प्रॉपर बंदोबस्तु हुओ। जिथे जॻह ते हू छॾे विया हुआ 2 महीननि खां पोइ उहा ई हॉस्टल सॉरी इंटरप्शन सिग्नल हुआ वीक। त जॾहिं 2 महीननि खां पोइ वापसि आया, उहो शइ उते सभु कुझु हुओ, को बि फैसिलिटीज़ उन्हनि खे न ॾिनियूं वयूं ऐं अलॉटमेंट बि न कया विया रूम्स, कलर बि न थियल हो, इवन एतिरे क़दुरु जो वॉशरूम जूं खिड़कियूं बि न हुयूं। छोकिरियुनि जी हॉस्टल में वॉशरूम जूं खिड़कियूं बि न हुयूं। ऐं कुझु टाइम पहिरीं, कुझु हफ़्तो पहिरीं, जॾहिं हिकु छोकिरी आहे उन स्टूडेंट जेके आहे उतां जी, उन्हनि कंप्लेन कई त असांजो को मज़दूर जेको आहे उन्हनि जे वॉशरूम में ॾिसे वेठो त उन्हनि खे सख़्ती सां यूनिवर्सिटी में मना कयो वियो त ख़बरदार जो इहा तव्हां ॻाल्हि कढी आहे, जे ॻाल्हि कढंदो त असां तव्हांखे यूनिवर्सिटी मां कढी छॾींदासीं, छो जो यूनिवर्सिटी जी इज़त जो सुवालु आहे ऐं असां जल्द सां जल्द तव्हांजो मसइलो इहो हल कंदासीं। पर उनखे बि हफ़्तो थी वियो, 2 हफ़्ता थी विया, को बि उन्हनि जो मसइलो हल न थियो। शागिर्द उहे ई परेशान आहिनि, उहे ज़हनी टॉर्चर में आहिनि। उन खां पोइ ईअं थियो त कुझु ॾींहं पहिरीं 3 ॾींहं मुसलसिल शागिर्दनि बाइकॉट कयो पूरी यूनिवर्सिटी में हुननि जेको आहे प्रोटेस्ट कया। जॾहिं प्रोटेस्ट कयो वियो त अञा ॿियो ॾींहुं मस थियो त वीसी साहिबा अनिला रहमान उन्हनि ॾे नोटिस मोकिलियो त छो जो तव्हां एडमिन ब्लॉक में ज़बरदस्ती आया, छो जो तव्हां शाउटिंग कई, उते सभिनी खे डिस्टर्ब कयो, इन करे जेको आहे असां तव्हांखे शोकास नोटिस मोकिलियो आहे ऐं जे वधीक तव्हां ईअं कयो त असां पोइ तव्हांखे रेस्टिकेट करे छॾींदासीं यूनिवर्सिटी मां। त शागिर्दनि खे इहो जेको हू पूरी फीस ॾियनि था, मतिलबु फीस जे टाइम ते अगरि हिकु ॾींहुं या हफ़्तो बि देरि सां फीस ॾिनी थी त शागिर्दनि खे इहो त चयो वञे त असां तव्हांखे यूनिवर्सिटी मां कढी छॾींदासीं, पोइ भले केतिरा बि हुनजे घर में मसइला छो न हुजनि, हू फीस पाबंदी सां शागिर्दनि खां वठनि था। पर शागिर्दनि जा मसइला जेका जेन्युइन मसइला आहिनि, जंहिं हक़ लाइ हू शागिर्द आवाज़ु उथारियो ऐं उन्हनि खे रेस्टिकेट करण जूं धमकियूं ॾी, उन्हनि खे चुप करायो वियो ऐं फेल करण जूं धमकियूं ॾी, उन्हनि खे चुप करायो वियो। हाणे उन्हनि खे चवनि था जे तव्हां किथे बि आवाज़ु कढियो त असां तव्हांखे यूनिवर्सिटी मां कढी छॾींदासीं। उन्हनि जे पेरेंट्स जूं फ़ोनूं थियूं वञनि, उन्हनि जे घर वारनि खे परेशान कयो थो वञे त तव्हांजो शागिर्द जेको आहे ग़लति शयुनि में मुलविस आहे, उते पढ़ाई ते ध्यानु न आहे, रुगो ग़लति शयुनि में इन्वॉल्वमेंट आहे, उनजी